बाबा दुनिया जे अंदरि केरु केतिरो बि ज़ुल्म कंदे, जीअं धाड़ेल हूंदो न, धाड़ेल खां पुछंदा तूं धाड़ो छो आयो, चई मूंसां ज़ुल्म थियो इन जे करे मां धाड़ेल थियो। हुनखे सबक़ सेखारण जे लाइ, हालांकि इहो दलील न आहे, माना मूंसां जेको ॾाढाई करे त मां बि ॾाढो थी वञा, हो जो ज़ुल्म करे, ज़ालिम जो मूंसां ज़ुल्म करे त मां बजाए हुनजो दिफ़ा कयां। दिफ़ा करणु हक़ आहे इंसान जो, ईअं न त मज़लूम थी करे ज़ुल्म सहे, पर हिन जो मतिलबु इहो न आहे त वरी पाण बि वरी ॾाढायूं ऐं ग़लति कम शुरू करे, ॿियनि खे मारणु शुरू करे, या ॿियनि सां जेको आहे इंसानियत खे एतिरी तज़लील जो हिक ॿिए जा माण्हू मारे करे फ़ख़्र सां ॿुधाईंदा त असां फलाणा माण्हू मारियासीं, आख़िरत में छा हिसाब ॾींदा अलाह वटि। सो इन्हनि खे अलाह जो भउ कोन्हे। अलाह फरमाए त ईमान वारा उहे आहिनि, इत्तक़ू मा बैना अयदीकुम व मा ख़ल्फकुम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। व इज़ा क़ील लहुम अनफ़िक़ू मिम्मा रज़क़कुमुल्लाहु क़ाल अल्लज़ीना कफ़रू लिल्लज़ीना आमनू अनुतइम मन लौ यशाअुल्लाहु अतअमह इन अंतुम इल्ला फी ज़लालिम मुबीन। वयक़ूलून मता हाज़ल वअदु इन कुन्तुम सादिक़ीन। मा यंज़ुरून इल्ला सयहतन वाहिदतन तअख़ुज़ुहुम वहुम यख़िस्सिमून फला यस्ततीऊन तौसियतन वला इला अहलिहिम यरजिऊन। सदक़ल्लाहुल अलीयुल अज़ीम। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा बारकता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। हे अल्लाह साईं, इहो अख़लाक ॿुधाइण त वेझो अची वई। अल्लाह तबारक व तआला जे कलाम मुक़द्दस मां सूरह यासीन जी 47 नंबर आयत खां तिलावत आहे। अल्लाह से इन्हनि आयतुनि में ईमान वारे जी निशानी बयानु करणु फरमाई। पहिरियां अल्लाह साईं पंहिंजूं निशानियूं ॿुधायूं त अल्लाह जूं निशानियूं इहे आहिनि जेको राति मां ॾींहुं बणाए, ॾींहं मां राति बणाए, सिज खे पंहिंजे जॻह ते मुक़ररु कयईं, चंड खे पंहिंजी जाइ ते हलाए थो। अॼु पहिरीं रजबुल मुरज्जब जी तारीख़ गुज़री वई, राति ॿीअ जी शुरूआति आहे। इहो चंड अल्लाह जी मर्ज़ीअ सां पंहिंजे हयत खे मटाए थो। अल्लाह तबारक व तआला उन जे लाइ फरमाई त तव्हां ॾिसंदा त हिन चंड खे कल उर्जूनिल क़दीम, माना पुराणी टारी जीअं थींदी आहे न, इन जी खज जी पुराणी टारी हुजे, उहा कीअं जेका आहे ॾोड़ी थी वेंदी आहे, गोल थी वेंदी आहे। फरमाई त चंड बि पहिरियां जेको आहे ईअं हूंदो, पहिरीं तारीख़ वारो, वरी थुल्हो, उन खां पोइ वरी 14 जो चंड जंहिंखे बदर मुनीर चइबो आहे, वरी उन खां घटिबो आहिस्ता ख़तमु थी वेंदो। वरी साईं मुंहिंजे खे चवां त अहिड़ी तरह रब फरमायो, इहा अल्लाह तबारक व तआला जी निशानी मां हिकिड़ी निशानी आहे। इहो चंड पंहिंजो पाण नथो हले, सिज पंहिंजो पाण नथो हले, इन खे हलाइण वारो, तरतीब ॾियण वारी राति मुंहिंजे अल्लाह जी आहे। ऐं अहिड़े नमूने सां फरमाई त हाणे ईमान वारनि जी निशानी, जीअं हदीस पाक में अचे थो त ईमान वारनि जे लाइ ख़ौफ़ जेका आहे वॾे में वॾी ईमान जी अलामत आहे। जंहिंजे क़ल्ब जे अंदरि ख़ौफ़ हूंदो, जीअं अवां वतन में रहो था, जेकॾहिं तव्हांखे कानून जे नाफ़िज़ थियण जो ख़तरो ऐं ख़ौफ़ हूंदो, बाबा कानून जी भञकड़ी कंदासीं, असांखे कानून पकड़ींदो, अदालत असांखे सज़ा ॾींदी। हे जेकॾहिं जुर्म कंदासीं, चोरी कंदासीं, फलाणो कमु कंदासीं त असांखे अदालत पकड़ींदी, पुलिस पकड़े वठी करे अदालत में पेश कंदी, अदालत सज़ा ॾींदी। भउ हूंदो न, त पोइ इंसानु पंहिंजो पाण खे महदूद रखण जी कोशिशि कंदो जाइज़ कम जे अंदरि, त कंहिंखे सम्झो भउ भलो ई कोन्हे। जाइज़ कम जे अंदरि जेको माण्हू जाइज़ कमु कंदो त उहो त सीनो खोले घुमंदो, हुनखे ॻणती न आहे। बाक़ी हूंदो चोर त उहो लिखंदो वठंदो, यार कुधो कमु करे वेंदो आहे, मतां को ॾिसी वठे। त अहिड़े नमूने सां अल्लाह तबारक व तआला ईमान वारे जे लाइ फरमाई त मूंखां तव्हां ख़ौफ़ रखो पंहिंजे दिलि में। दुनिया जा इंसान तव्हांखे ॾिसनि या न ॾिसनि, अल्लाह जी ज़ात तव्हांखे ॾिसी रही आहे। ऐं इन जे करे दुनिया में इंसान इन जे करे फेल आहे जो पंहिंजे पाण खे पुरअमन रखण जे लाइ कानून खे टाइट कनि था, कैमराऊं लॻाइनि था, साईं कानून सख़्तु आहिनि, अदालती हुकुम सख़्तु, फलाणे ते दफ़ा फलाणी लॻंदी, ही कमु थींदो हिन जे मथां।
उन जे बावजूद बि जुर्म खे रोके नथा सघनि। छाजे करे? उहे ईमान ते ज़ोर नथा ॾियनि। जेकॾहिं ईमान ते ज़ोर ॾियनि, जेतिरी कोशिश टेक्नोलॉजी जे अंदरि महिनत कनि था, टेक्नोलॉजी बि ज़रूरत आहे, ईअं न आहे त माण्हू इहा टेक्नोलॉजी इस्तेमालु न करे त जेकॾहिं गाॾी ऐं इहे जेके आहिनि कैमराऊं ऐं औज़ार इस्तेमालु न कंदो त चोर खे पकड़ींदो कीअं? इहे बि ज़रूरत आहिनि, पर उन सां गॾोगॾु जेकॾहिं ईमान जी इस्लाह हुजे, ईमान जो भउ हुजे, अल्लाह तबारक व तआला जो ख़ौफ़ हुजे, त काफ़ी माण्हू अहिड़ा आहिनि जेके इस्लाह जे लाइक़ु आहिनि, उन्हनि ताईं ईमान जो आवाज़ु पहुचे त अलाह जे भउ खां उहे जेके आहिनि चोरी ऐं कुदा कम छॾे बि सघनि था। पर उन्हनि ताईं यानी जेतिरा ज़राए हुकूमत या मशीनरी पंहिंजे कानून जे नाफ़िज़ करण में इस्तेमालु करे थी, एतिरो जेकॾहिं अलाह जो पैगाम पहुचाइण में इस्तेमालु करे त इहे ॾोही ऐं मुजरिमनि में काफ़ी हद ताईं जेको आहे फ़र्क़ु अची वेंदो। छो? जॾहिं उनखे इन हक़ीक़त जी ख़बर पवंदी, बाबा दुनिया जे अंदरि केरु केतिरो बि ज़ुल्म कंदे, जीअं धाड़ियल हूंदो न, धाड़ियल खां पुछंदा तूं धाड़ो छो आयो? चई मूंसां ज़ुल्म थियो, इन जे करे मां धाड़ियल थियो। हुनखे सबक़ सेखारण जे लाइ, हालांकि इहो दलील न आहे, माना मूंसां जेको ॾाढाई करे त मां बि ॾाढो थी वञा, हो जो ज़ुल्म करे, ज़ालिम जो मूंसां ज़ुल्म करे त मां बजाए हुनजो दिफ़ा कयां। दिफ़ा करणु हक़ आहे इंसान जो, ईअं न त मज़लूम थी करे ज़ुल्म सहे, पर हिन जो मतिलबु इहो न आहे त वरी पाण बि वरी ॾाढायूं ऐं ग़लति कम शुरू करे, ॿियनि खे मारणु शुरू करे, या ॿियनि सां जेको आहे इंसानियत खे एतिरी तज़लील जो हिक ॿिए जा माण्हू मारे करे फ़ख़्र सां ॿुधाईंदा त असां फलाणा माण्हू मारियासीं, आख़िरत में छा हिसाब ॾींदा अलाह वटि? सो इन्हनि खे अलाह जो भउ कोन्हे। अलाह फरमाए त ईमान वारा उहे आहिनि, इत्तक़ू मा बैन अयदीकुम व मा ख़ल्फकुम, फरमाई त अवां जे साम्हूं जेके हुकुम आहिनि, अवां जे पोयां हुकुम आहिनि, उन्हनि खां डिॼो अलाह जे रज़ा जे ख़ातिर। ऐं ॿिए नंबर ते निशानी, वइदा क़ील लहुम अनफ़िक़ू मिम्मा रज़क़कुमुल्लाह, जॾहिं उन्हनि खे चयो वञे डिॼो न अलाह जी ज़ात खां, ऐं डिॼण खां बाद में वरी ख़र्च कयो उनखे जेको रिज़्क़ ॾिनो अलाह तव्हांखे। इन ते अॻु में मूं अर्ज़ु कयुमि त जेको बि असां रिज़्क़ खाऊं था, असांखे जेको अलाह पाक इहे ग्रह मानी जा ॿ लुक़मा खाराए थो, इहो रिज़्क़ ॾियण वारी ज़ात अलाह जी आहे। असांजा सबब ऐं ज़रिया ज़रूरु आहिनि, पर कमाल असांजो न आहे। छो त तव्हां ॾिसो त असांजे मुक़ाबले में केतिरा ई सण इंसान, केतिरा ई होशियार, दुनिया जे एतबार सां उन्हनि खे अकुल बि घणो, सम्झ बि घणी, यादगिरो बि घणो, पर तव्हां ॾिसंदा त असांजे मुक़ाबले में बि उन्हनि जो रिज़्क़ तंग लॻो पियो आहे। केतिरा ई होशियार माण्हू, सियाणा माण्हू, पढ़ियल लिखियल माण्हू, पर रिज़्क़ जी तंगी जो दारो मदार इंसान जे अकुल सां बि न आहे, इंसान जी होशियारी सां बि न आहे। इन जे रिज़्क़ जो दारो मदार मुंहिंजे अलाह जी रहमत, जंहिंखे अलाह पाक नवाज़े। सो जंहिंखे अलाह पाक नवाज़ियो आहे, अलाह पाक जे उन रिज़्क़ मां ॾे अलाह जे नाले ते। ऐं ईअं न आहे त माण्हू जेको आहे भरी ॿधी ॾे हज़रत अबू बकर सिद्दीक़ वांगुरु, उहो त हाणे उनजो ईमान हुयो, पर कम अज़ कम एतिरो त हुजे अलाह जे नाले ते ॾियण में जेकॾहिं इंसान जे खीसे ते फ़र्क़ु न पवे त 10 रुपया 100 रुपयो ॾियण जे अंदरि कंहिं बि क़िस्म जी कोताही न करे। अॻ में हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम जा माण्हू मिसाल ॾेई करे, जेके इंसान हिक ॿिए खे मिसाल ॾींदा त साईं अलाह जो प्यारो नबी हूंदो हुयो जेको बिना महिमान जे मानी न खाईंदो हुयो। अॼु असां मुस्लमाननि जी हालत इहा आहे जो दर ते महिमान अचे त बूथ किनो थी वेंदो। हालांकि तव्हां ॾिसो त केतिरा ई माण्हू वॾनि बुज़ुर्गनि जा किसा पढ़ो, उहे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी मुबारक ज़िंदगी त पंहिंजी जाइ ते तव्हां हदीसुनि में ॿुधंदा हूंदा त साईं जन जेको आहे कॾहिं को सुवाल ईंदो त घर वञी पुछंदा त आयशा कुझु आहे खाइण जे लाइ? साईं ॿियो त कुझु न आहे, खारक पई आहे, पाण फरमाई त ॾे, इहा बि अलाह जे नाले ते ॾेई था छॾियूं, अलाह पाण असांखे खाराईंदो। ऐं असां पंहिंजो रिज़्क़ त छा, पर जेको ज़ाइद रिज़्क़ पियो हूंदो न उहो बि न ॾींदासीं। इहे कोताहियूं आहिनि, इन्हनि कोताहियुनि जे करे अलाह पाक जे तरफ़ खां पोइ रहमत बंदि थी वई, बेबरकती असांजे घरनि में अची वई। अॻ में माण्हू ग़रीब हूंदो हुयो, पर दिलि एॾी वसी हूंदी जो महिमान अची वेंदो न। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे वक़्त में साईं जन ऐलान फरमाईंदा, साहब माना महिमान जे लाइ परेशान हूंदा त मुॾे अचे, महिमान जे लाइ परेशान हूंदा त मुॾे अचे। जीअं उन्हनि हिकिड़ो वाक़ियो ॿुधाइनि पिया त वाणियुनि जो जेको आहे हिकिड़ो मंदरु ठहे पियो, त मंदर जे बारे में उन्हनि खे एतिरो यकीन, माना सवाब जो एतिरो उन्हनि खे यकीन जो 12-12 लख जेके आहिनि उन्हनि ते मंदर ते पिया तामीर जे हवाले सां, त चवनि पिया त उहे जेके आहिनि एतिरो उन्हनि जो यकीन, चवनि पिया त बाबा तूं पैसा न ॾे, मां पैसा ॾींदुसि, मां पंहिंजो घर खपाए बि पाण ठाराईंदुसि, मां पंहिंजो घर खपाए बि पाण ठाराए ॾींदुसि। ऐं अॼु मुस्लमान जी हालत इहा आहे, अलाह जे नाले ते रब जे घर में शौक़ु ऐं ज़ौक़ इहो आहे, चवंदा इहो वञी मुलनि जो कमु आहे, पाण त पंहिंजा घर बंगला त ठाराए वठूं। त हुन वक़्त में इंसान जो शौक़ु ऐं ज़ौक़ चवंदा हा बाबा ठीकु आहे, ख़ैर जेको तूं कर, मुंहुं मां असरु न कजाए। अॼु जेको आहे इंसान जी हालत इहा आहे त पोइ हालांकि अॼु अलाह पाक वधीक नवाज़ियो अॻे वक़्त जे मुक़ाबले में, पर अॻ में वक़्त में इंसान ग़रीब हूंदो हुयो, पर दिलि वॾी कुशादी हूंदी हुई, महिमान ईंदो माण्हू दिलि जी ख़ुशीअ सां, पोइ कचहरियूं बि हूंदियूं, पोइ हिक ॿिए जे दिलि जा हवाला बि हूंदा हुआ, इंसान जी दिलि ख़ुशि हूंदी हुई, उन में इंसान जेको आहे बीमारियुनि खां बचियो पियो हूंदो। अॼु इंसान हिक ॿिए जे ख़िलाफ़ु जेको हसद, कीनो, साड़, बुग़्ज़ भरियो पियो आहे, हिक ॿिए खे चांहि पीआरण जे लाइ तयारु कोन आहियूं। जेकॾहिं कंहिंखे चांहि पीआरींदासीं त माना उहो बि कंहिं न कंहिं मफ़ाद जे तहत, त बाबा हीउ जेको आहे मालदार माण्हू आहे, माना 2 रुपया जेको ॾेई विझे भला। त इंसान अॼु माना बिज़नेस वारी सोच रखी करे
ख़िदमत करे थो। न त जेका इंसानियत वारी सोच हुई उहा सोच इहा हूंदी हुई जो महिमान खे माण्हू महिमान जे लाइ हिन जे लाइ उन्हनि हिकिड़ो माण्हू मूंखे वाक़ियो ॿुधाए पियो त हिकिड़ो आलिम सगोर आहे शहीद थियो असांजे सिंध जो, चवनि पिया त एॾो महिमान नवाज़ हुयो जो कि असां हिकु दफ़े उनजी मस्जिद में पहुतासीं त उनजी मस्जिद में पहुचण खां बाद में असां खां हाल वाल बि न वरितईं, फ़ौरन घर जेको आहे इतला कई, मानी तयारु कराए, पहिरियां जेको आहे उनखे महसूसु थियो त परे जा महिमान आहिनि, पहिरियां मानी तयारु करे मानी खाराई, मानी खाराए हथ धोराइण खां बाद में पोइ पुछींदा हाणे हवालो किथां आया, छा था सम्झो। माना अहिड़ा माण्हू बि जेके न जेके वक़्त में बि रहनि था, असां त पहिरियां पुछंदा मानी चवंदो बि सही न, चवंदा असांजो त घर परे आहे, असांजो त घर परे आहे, असां हाणे तोखे कारोबारी खाराईंदासीं। सो इहो असांजो हाल आहे। वरना माना इहे बि सिफ़तूं अलाह पाक जेके आहिनि इहे ख़सलतूं आहिनि ऐं सुनत वारियूं ख़सलतूं आहिनि। जो पहिरियां मानी तयारु कराए, मानी खाराए, पहिरियां पुछे ई कोन त किथां आयो किथां न आयो, पहिरियां मानी खाराए ऐं उन खां बाद में वरी जेको आहे चईं त ढो कयो अथव ऐं पुछण खां बाद में हथ धोराए पोइ पुछीं त किथां आया हो ऐं काॾे वेंदा, असां ॿुधायोसीं त साईं फलाणे इलाइक़े में असांजो कमु आहे होॾे वेंदासीं, चईं त हीअ मुंहिंजी गाॾी अथव, इन ते वञो पंहिंजो कमु करे वरी राति जी मानी वरी मूं वटि अची खाई। इहा जेका आहे अल्लाह तबारक व तआला जी तरफ़ खां इहा ख़सलत, इहो आहे अनफ़िक़ू मिम्मा रज़क़कुमुल्लाह, पंहिंजे रिज़्क़ जो सदको कढो। असां वटि रिज़्क़ जो सदको किथे आहे? असां इहे सोचींदासीं त वञो भेण पुट महिमान आयो आहे, खीसे मां 200-300 रुपया कढंदासीं, पोइ कीअं ख़बर हलंदो। सो अलाह सी माफ़ करे। सो क़ुर फरमायो त काफ़िर चवंदा हा, हाणे काफ़िरनि जो बि इहो दलील हूंदो, चवंदा त जेकॾहिं अलाह उन्हनि खे चाहे हा, मल्लो यशा अल्लाहु अतामा, रब चाहे त उनखे खाराए सघे पियो, इन जो मतिलबु इहो आहे त अलाह नथो खाराइणु चाहे तॾहिं नथो खाराए, जॾहिं रब नथो खाराए त असां छो खारायूं? अहिड़ा काफ़िर शैतान हूंदा। माना अकुली तौर ते ॾिसो त कहिड़े क़िस्म जो दलील ॾेई चवनि पिया, क़ुर उनखे ॿुधायो, चवनि पिया त अनुताइम मोमिननि खे चवंदा हा असां उन्हनि खे खारायूं जिन खे अलाह खाराए सघे थो, पोइ बि नथो खाराए, या त भला अलाह नथो खाराए सघनि छा? सवाल कंदा ईमान वारनि खे, चवंदा अलाह नथो खाराए सघनि, साईं खाराए सघनि थो, पोइ नथो खाराए माना अलाह राज़ी न आहे न, जॾहिं रब राज़ी न आहे त असांजो खारायूं, चालाक केॾा हूंदा। त एॾा माना नेकी वारे कम जे अंदरि अहिड़ा शैतानी दिमाग़ इंसान जा हलंदा आहिनि। चवंदा त मल्लो यशा अल्लाहु अताम, क़ुर फरमायो त इहे चिटी गुमराही जे अंदरि आहिनि। जॾहिं इंसानु सम्झे थो को पेट बुखायल आहे त पेट बुखायल खे खाराइणु, इहा जेका आहे मुहम्मद मुस्तफ़ा जी सुनत आहे, इन जे अंदरि इहे माण्हू तावीलूं करे त फिलाणो छा थींदो, फिलाणो न थींदो। पेट बुखायल खे खाराइणु बग़ैर हिसाब किताब जे अल्लाह तबारक व तआला खे राज़ी करण जो जेको आहे सबबु आहे। रब इहो तॾहिं त रिज़्क़ ॾिनो आहे, इन रिज़्क़ मां सदको कढंदो रहंदो इंसानु, तॾहिं हुनजे बच्चनि जे रिज़्क़ में बि बरकत पवंदी आहे, पंहिंजे रिज़्क़ जे अंदरि बि अलाह बरकत नसीब कंदो। फरमाईंदा वयक़ूलून मता हादल वादु इन कुनतुम सादिक़ीन, चवंदा हा त वाइदो किथे आहे अलाह जो, जेको तव्हां चओ था त वाइदो आहे अलाह जो हुकुम ईंदो ऐं तव्हां सभु ख़तमु थी वेंदा, जेकॾहिं सच आहियो त वाइदो किथे आहे? मा यंज़ुरून इल्ला सयहतन वाहिदतन, क़ुर फरमाए त इहे भला इंतज़ार था कनि छा उन रड़ जो, जेका अचानक इसराफील सूर फूकींदो, जेके रड़ चइबो सूर, जेके चइबो इसराफील अलैहिस्सलाम अलाह जे हुकुम जे इंतज़ार में बीठो आहे, जॾहिं अलाह जो हुकुम थींदो इसराफील सूर फूकींदो, सभु इंसान लाशा पइजी वेंदा, त उन जे इंतज़ार में बीठा आहिनि। इल्ला सयहतन वाहिदतन ताख़ुज़ुहुम, उन हिकिड़ी रड़ जे आसरे बीठा आहिनि छा? ताख़ुज़ुहुम, जॾहिं उहा रड़ थींदी, ऐं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो त जंहिं इंसान जे मथां मौत अची वियो, भला जेकॾहिं क़यामत कुबरा जूं निशानियूं परे आहिनि त असांजे मौत जूं निशानियूं त परे न आहिनि। कंहिं बि इंसान जे मथां किथे बि मौत अची सघे थो, कंहिं बि इंसान जे मथां किथे बि मौत अची सघे थो। तव्हां दुनिया जा हवाला पढ़ो त सही, को इंसान कंहिंखे वीचारे खे दिलि जो अटैक थियो, दिलि भेजी वई, ख़तमु थी वियो उते जो उते, को इंसान रस्ते में वञे पियो, कहिड़ी हालत में, को अस्पताल में, रोज़ानो अस्पताल जे अंदरि वञो त केतिरा ई माण्हू जेके आहिनि ॿुधाइनि पिया अस्पताल वारा त हिन सिविल अस्पताल हैदराबाद मां रोज़ानो के ऑपरेशन में के कीअं रोज़ानो 15-16 माण्हू जेके आहिनि हितां मुर्दा निकिरंदा आहिनि, इहा लाइन आहे, निकिरंदा वेंदा आहिनि। इहो मूंखे ॿुधाए पियो डॉक्टर की हे ब्लॉक हुआ, हिन ब्लॉक मां रोज़ानो माना 15-16 जेके माण्हू निकिरंदा वेंदा आहिनि। ऐं हुन वक़्त में जॾहिं ॿुधाए पियो, हुन वक़्त मुंहिंजी बि हुते ऑपरेशन ई मूंखे वीचार ॿुधाए, सो मुंहिंजे गले जी जेको ऑपरेशन कराइणो मूंखे ॿुधाए पियो, जी उहो ब्लॉक आहे जंहिंजे अंदरि रोज़ानो 15-16 माण्हू हलंदा वेंदा रखते। सो बहरहाल क़ुर फरमाए त इंतज़ार कनि था छा? मूं अर्ज़ु कयमि त पाण साईं फरमायो जंहिं इंसान जे मथां मौत आयो न, उनजी क़यामत शुरू आहे न, जंहिं इंसान जे मथां मौत आहे उनजी क़यामत शुरू आहे। पोइ इंतज़ार कहिड़ी शइ जो आहे? ताख़ुज़ुहुम वहुम यख़सिमून, जॾहिं अलाह जो हुकुम ईंदो उन्हनि खे वठंदो ऐं इन्हनि खे पोइ हिते भॼण जो मौक़ो ई न मिलंदो। फरमाईंदो वहुम यख़सिमून, पोइ इन्हनि खे पकिड़े वठंदा। फला यस्ततीऊन तौसियतन, उन वक़्त में जॾहिं अलाह जो हुकुम ईंदो फ़रिश्ते खे ॾिसंदा तारा फोटारजी वेंदा, ऐं तौसियतन वसियत करण जी बि अहलियत कोन हूंदनि। वला इला अहलिहिम यरजिऊन, भला उन फ़रिश्ते खे चवे त साईं मस्जिद में आयो आहियां नमाज़ पढ़ण, थोरो मौक़ो ॾे घर वञा, उनखे थोरो हवाला त ॿुधाया त हिते मिल्कियत पई त हीअं विराए करे खणिजो, थोरो छॾ त साईं, कोई मोहलत कोन मिलंदी, उते जो त साहु कढंदुसि। बाज़ार में मार्केट में खीर वठण आयुमि, अलाह जा वली छॾ त भला थोरो घर भला बचड़नि खे मोड़ो ॾेखारिया, उन्हनि खे हाल वाल कया, पोइ वरी खणिजाए,
कुझु कोन थींदो फरमाईंदा फला यस्ततियून तौसियतन वसियत करण जी ताक़त बि न हूंदी वला इला अहलिहिम यरजऊन रस्ते में जेकॾहिं फ़रिश्तो पहुची वियो त पंहिंजे घर वारनि जे तरफ़ मोटण जी ताक़त बि कोन मिलंदी बेशक अल्लाह पाक खां दुआ आहे अल्लाह से अमल करण जी तौफ़ीक़